Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. वफाकी हुकूमत आवाम मथां ॿीहर पेट्रोल पंप किराए छॾियो। पेट्रोल फी लीटर ₹5.40 महांगो, डीज़ल ₹2.54, लाइट डीज़ल ₹1.27 ऐं गासलेट जी क़ीमत में ₹1.39 वाध जी मंज़ूरी। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहबाज़ गिल ट्वीट कयो आहे त ओगरा पेट्रोल ₹11 महांगो करण जी तजवीज़ ॾिनी हुई। हुकूमत आवाम खे रिलीफ ॾींदे रुगो ₹5 इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾिनी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी उज़्बेकिस्तान जे हम मनसब सां मुलाक़ात। पाक उज़्बेकिस्तान लाॻापनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। ऐवान सदर में वज़ीर आज़म इमरान ख़ान खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। इन खां अॻु तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त अफ़गानिस्तान में अमन ख़िते लाइ अहम आहे। पाकिस्तान अफ़गानिस्तान जे मसइले जी सियासी हल जो ख़्वाहिशमंद आहे। अफ़गान उज़्बेकिस्तान रेलवे मनसूबे सां ख़िते में इनक़िलाब ईंदो। दासू डैम वाक़े में दहशतगर्दी जे इम्कान खे रद्द नथो करे सघिजे। सुद समाअ वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त दासू डैम वाक़े जी शुरूआती जांच में धमाकेदार मवाद इस्तेमालु थियण जूं शाहिदियूं मिलियूं आहिनि। वज़ीर आज़म समूरी सूरतहाल जो पाण जाइज़ो वठी रहियो आहे। चीनी सफ़ारतखाने सां बि लगातार राब्ते में आहियूं। ॿई मुल्क गॾिजी दहशतगर्दी जी लानत खे मुंहुं ॾियण लाइ पुरज़म आहिनि। नवाज शरीफ का नाम सुनते ही मुखालिफिन पर, इमरान खान पर कपकपी तारी हो जाती है। जेल में कत्ल करने की साजिश भी की। ये यहाँ एक पेज पर बैठे हैं, लेकिन उसके बावजूद नवाज शरीफ लंदन से बैठ के हर इलेक्शन में इनके घर में घुस के इनको मारता है। और जो जुल्म तुमने नवाज शरीफ के साथ करने थे कर लिए। आज उसकी बेटी और ये आवाम उसके साथ खड़े, उसकी तरफ मेरी नजर से भी मत देखना, चाहे वो सिलेक्टर्स में से हो या पिटा हुआ सिलेक्टेड हो। सुन लो कि नवाज शरीफ और आवाम के दरमियान से हट जाओ। अगर तुमने इलेक्शन चोरी करने की कोशिश की, तुम उल्टा अपना ऐसा नुकसान कर लोगे कि तुम्हें इस धरती पे तो क्या जमीन के नीचे भी मुंह छुपाने की जगह नहीं मिलेगी। नवाज शरीफ के जेल में कत्ल करण जी साज़िश कई वई। इमरान ख़ान जी काबीना जे इजलासन में नवाज शरीफ के कत्ल करण जी साज़िश थींदी हुई। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज पीटीआई हुकूमत मथां संगीन इल्ज़ाम मणींदे चयो आहे त वालरल कश्मीर जो केस हाराइण बाद इमरान ख़ान जूं नज़रूं आज़ाद कश्मीर ते खुतल आहिनि। सिलेक्टेड इलेक्शन चोरी करण जी कोशिश कई त केस नुक़सान थींदो। आज़ाद कश्मीर में जलसे के ख़िताब दौरान मरियम नवाज चयो त नवाज शरीफ के पुट खां पघार न वठण जी खिर जोगे इल्ज़ाम में नाअहल कयो वियो। साजिशन बावजूद नवाज शरीफ हर इलेक्शन में मुखालिफन के शिकस्त ॾिनी। इमरान ख़ान साइकिल ते वज़ीर आज़म ऑफिस वेंदो आहे। पेट्रोल महांगो थियो त खेसि फ़र्क़ु न पवंदो।
सदर पाकिस्तान डॉक्टर आरिफ अलवी जो ISI हेडक्वार्टर जो दौरो DG ISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद सदर जो इस्तकबाल कयो। ISI हेडक्वार्टर में सदर आरिफ अलवी के कौमी सलामती, अफगान सूरत हाल, साइबर सिक्योरिटी समेत मुख्तलिफ मामलन से तफसीली ब्रीफिंग ॾिनी वई। नैब रावलपिंडी अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी के एक भेरो ॿीहर तलबी जो नोटिस माणे छॾियो। आसिफ ज़रदारी आमदनी खां वधीक असासा ऐं गैर कानूनी तौर मिल्कियतूं ठाहिण वारे केस में ॿीहर तलब। नैब रावलपिंडी नोटिस में चयो आहे त आसिफ ज़रदारी जी दरख़्वास्त ते खेसि 23 ॾींहनि जी मोहलत ॾेई रहिया आहियूं। अॻूणो सदर सुभाणे ताईं न्यूयॉर्क फ्लैट्स जो रिकॉर्ड ऐं जवाब जमा कराए। करप्ट ऐं बदउनवानी में मुलविस सियासतदाननि ऐं ब्यूरोक्रेट्स वटां केतिरी रिकवरी थी, कहिड़े सियासत या ब्यूरोक्रेट्स प्ली बार्गिन कई। पब्लिक अकाउंट्स कमेटी नैब खां करप्शन केसिस बाबति अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। कमेटी चेयरमैन राणा तनवीर चयो आहे त केसिस नैब या FIA ॾांहुं न उमारणु घुरिजनि। पार्लियामेंट ऐं वज़ारतनि सां गॾिजी मामला हल थियणु घुरिजनि। अॻूणो गवर्नर रिटायर्ड जनरल मुइनुद्दीन हैदर कोरोना में मुब्तला खेसि क्लफ्टन अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मुइनुद्दीन हैदर चयो आहे त 10 ॾींहं PNS शिफ़ा में दाख़िल हुअसि, घर आयुसि त ॿीहर बुख़ार थी वियो। कोरोना टेस्ट कराई त रिपोर्ट पॉज़िटिव अची वई। हाणे क्लफ्टन जे अस्पताल में दाख़िल आहियां। GDA MPA नुसरत सहर अब्बासी ऐं संदसि 3 घर भाती कोरोना में मुब्तला। मुतासिब भातियुनि घर में पाण खे आइसोलेट करे छॾियो। नुसरत सहर अब्बासी पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त असांजे घर में 5 भातियुनि साइनोफॉर्म वैक्सीन कराई। 18 सालनि खां घटि उमिरि जे हिकु भाती जी वैक्सीन न कराई वई। वैक्सीन कराइण बावजूदि कोरोना थी वियो आहे। नुसरत सहर अब्बासी तरफ़ां जल्द सिहतयाबी लाइ दुआ जी अपील। सिंध में कोरोना वायरस की पखेड़ में वाद पाबंदियूं ॿीहर लॻी वयूं। रेस्टोरेंट्स में खाधो खाइण ते पाबंदी। बसिस में 50% खां वधीक मुसाफ़िर सफ़र न करे सघंदा। सिनेमा हॉल्स बि बंदि। सुभाणे खां सी व्यू पार्क्स ऐं स्विमिंग पूल वञण ते पाबंदी हूंदी। छंछर खां 1 खां 8 दर्जे ताईं जा स्कूल बंदि। 9 ऐं 10 जा इम्तिहान शेड्यूल मौजूदु थींदा। कोरोना पाबंदियूं 31 जुलाई ताईं लागू रहंदियूं। बैरियर टाउन धरणे केस में डॉक्टर कादिर मक्सी, जलाल महमूद शाह, रियाज़ चांडियो ऐं सजाद चांडियो जी हिफ़ाज़ती ज़मानत में 5 अगस्त ताईं वाद। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत जलाल महमूद शाह जी बीमारी जी बुनियादनि ते हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त बि मंज़ूर करे वरिती। पुलिस खे ईंदड़ ॿुधणी ते केस जो चालान पेश करण जो हुकुम। टंडोलायार में पुलिस हिरासत में फौत थियल नौजवान बाबर खानज़ादा केस में अॻभराई जांच टीम मक़ामी अदालत में चालान पेश करे छॾियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त बाबर खानज़ादा पुलिस तशद्दुद में फौत थियो, जंहिंजा ज़िम्मेवार ऑफिसर समेत 11 अहलकार आहिनि। पसनी वेझो दहशतगर्दनि जो सिक्योरिटी फोर्सिस ते हमिलो। ISPR मूजिबि कैप्टन अफान मसूद ऐं सिपाही बाबर ज़मान शहीद थी विया। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त बुज़दिलाननि हमलनि सां बलोचिस्तान जो अमन तबाह थियणु न ॾिनो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में 3 ॾींहं बि बरसाति। टंडोबागो, शादीलाज, खोसकी, सिराणी, नवकोट, कढण, दौलतपुर सफ़न ऐं ॿियनि इलाक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति। पंजाब ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में वक़्फ़े सां बरसाति जारी। कराची, नौशेरो फिरोज़, ठारूशाह, कुंडरी, अखरी चौदगी, हयात पताफ़ी ऐं ॿियनि इलाक़नि में बरसाती पाणी निकाल न थी सघियो। मौसमियात खाते मुल्क जे मथांनि इलाक़नि में 19 ऐं 20 जुलाई ते तेज़ बरसातुनि जी अॻकथी करे छॾी। सिंधु, चनाब ऐं काबुल सूधो ॿियनि दरियाउनि में ॿोॾि वारी सूरत हाल पैदा थियण जा इम्कान।
दादू शहर में मुड़स तरफां घरां निकाली ॾिनल औरत ते बेरहम वारसनि जो मुबैना वहशियाणो तशद्दुद। औरत नसीमा सूमरो ज़ख़्मी हालत में इंडस हाईवे ते धरणो हणी वेही रही। औरत दायो आहे त मामूली ॻाल्हि तां वालिद ऐं भेनरुनि गेले तशद्दुद जो निशानो बणायो। घर भातियुनि डंडा विहया। धरणे दौरान औरत जा ॿार बि रोईंदा रहिया। पुलिस औरत ऐं संदसि ॿारनि खे अदालत वठी वई। मामले जी जांच जारी। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त 1 साल अॻु औरत सां ॾेर मुबैना तौरु ज्यादती जी कोशिशि कई हुई। वालिद खे शिकायत करण ते मुड़ुस खे घरां कढी छॾियो, जंहिं बाद हू वालिद जे घर में रहंदी हुई। कराची मां अगवा ॼाणायल मासूम नींगरी दादू मां बाज़ियाब। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि जवाबदार लतीफ़ नाइच 4 ॾींहं अॻु कराची में 7 वरनि जी समीना बंगाली खे नशो ॾेई दादू खणी आयो। दादू जी अदालत जवाबदार जो 1 ॾींहं जो जिस्मानी रिमांड मंज़ूर कंदे नींगरी खे प्रोटेक्शन सेल मुंतक़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। कोटड़े जी वेझो कार मीरवा केनाल में किरी पई। मक़ामी माण्हुनि नारी समेत 2 ॼणनि खे बचाए वरितो। लाड़काणे वेझो कार जे टक्कर में 8 वरनि जी नींगरी ज़हरा गोपांग फौज वारसनि जो इंडस हाईवे ते धरणो। अफ़गान तालिबान 7000 क़ैदियुनि ऐं UN ब्लैक लिस्ट में शामिल तालिबान अॻवाननि जा नाला कढण जे बदिले 3 महीननि जी जंगबंदी जी मशरूत आछ करे छॾी। तालिबान तर्जुमान चयो आहे त हू सॼी दुनिया सां बहितर लाॻापा चाहिनि था। सभिनी खे सीड़पकारी जा मौक़िया फ़राहम कया वेंदा। पाक अफ़गान सरहद वटि अफ़गान सिक्योरिटी फोर्सिस जी चेक पोस्टुनि तां तालिबान खे 3 अरब पाकिस्तानी रुपया मिली विया। तजरगारनि मूजिबि इहा रक़म अफ़गान सिक्योरिटी फोर्सिस स्मगलर्स खां रिश्वत तौरु वसूल कई हुई। शहदादपुर भरिसां ईद जा कपड़ा न वठी ॾियण तां नौजवान आपघात करे छॾियो। ॻोठु पुलियो लगारी में 20 वरनि जे ख़ादिम ख़ासकैली इंतिहाई क़दम खयो। नौजवान जे पीउ हुसैन ख़ासकैली ॿुधायो त पुट ईद जा कपड़ा वठी न ॾियण तां कावड़जी आपघात कयो। नवदेरो वेझो वैन जी छित ते वेठल मुसाफ़िर विढ़ी पिया। वीडियो सोशल मीडिया ते वायरल। पाबंदी बावजूद वैन ड्राइवर मुसाफ़िरनि खे गाॾी जे छित ते विहारियो। झेड़े दौरान मुसाफ़िर हिक ॿिए खे चमाटूं हणंदा रहिया। खैरपुर अस्पताल में बेड जी खोट या इंतजामी नाअहली। सिविल अस्पताल में मरीज़ औरत फर्श ते पयल रही। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद अस्पताल इंतजामिया मथां सख़्त कावड़ जो इज़हार। मरीज़नि मुतालबो कयो आहे त करोड़े रुपयनि जी बजट बावजूद सहूलियतुनि जे फुक़दान इंतजामी नाअहली आहे। नोटिस वरितो वञे। जो थरवा अहिड़ो मुंहुं जो थरवा कंहिं हथ हिलाया त ॻोड़ा गड़ी पिया भी याद आया त ॻोड़ा गड़ी पिया। हो दुनिया ॾाढी साड़ोली ॾींदई कान ॾिसण मूंडे नेण लखण मूंडे नेण लखण। हो पर चल शाल ओ पर चल शाल पवार ढोला मारू मूंसां पर चल शाल पवार। लोक करे भले रे सां लोक करे भले रे सां। यार मिले तमे जी सां दोस्त मिले तमे जी सां। ऐं थर जे सहरा मां उभरंदड़ बासलाहियत आवाज़ शकीला नून जो फन ध्यान जो मर्कज़ बणियल।
घोट सिंगार नून वासण नारी शकीला घर जे कमकार सां गॾु ख़ूबसूरत आवाज़ में ॻाए सभिनी खे हैरान करे छॾे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन सां वठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।